अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। ओला जे सिस्टम जा बादल बलोचिस्तान में ताक़तवर सूरत में पहुची चुका आहिनि ऐं सिंध तरफ़ बि बादल पहुची चुका आहिनि। सिंध में जेकबाद, सखर, दादू, नवाबशाह, शहदादपुर, हैदराबाद, उमरकोट, बदीन ऐं मिठी ताईं बादल पहुतल आहिनि ऐं कराची में भी कुछ हल्का फुल्का बादल आहिनि। अॼु राति ताईं पूरी सिंध बादलनि सां ढकिजी वेंदी ऐं किथे किथे बूंदाबांदीअ जो इम्कान आहे। तमामु तेज़ बरसाति अॼु राति न थींदी। सुभाणे बि एतिरी बरसाति जो इम्कान न आहे, पर सुभाणे जी सूरत हाल ॾिसी असां सुभाणे अपडेट कंदासीं त सुभाणे छा थो थिए। बाक़ी सिंध में जेका बरसाति थींदी ऐं सिस्टम अचे पियो त इहो सिस्टम पूरे पाकिस्तान में बलूचिस्तान, केपी, पंजाब इन इलाइक़नि में काफ़ी सारी बरसाति ऐं गड़ो वसाईंदो ऐं सिंध में वधि बरसाति जेका थींदी उहा हब जे इलाइक़े में ओरमाड़ा में ऐं कराची जे आसपास दुरेजी, हैदराबाद ऐं उमरकोट, सांगड़, शहदादपुर, दादू, नवाबशाह, सखर जेकबाद इन्हनि इलाइक़नि में बरसाति थींदी। लाड़काणे में बरसाति जो इम्कान आहे त इन्हनि इलाइक़नि में बरसाति जेका तेज़ वारी थींदी उहा त 18 तारीख़ ते थींदी। बाक़ी तेसि ताईं बूंदाबांदी थी सघे थी उत्तर सिंध ऐं विचली सिंध में किथे किथे ऐं मुमकिन आहे त बरसाति जो जेको आहे सो ज़ोर वधीक हुजे 18 तारीख़ ते। 18 तारीख़ ते जेका बरसाति जो सिस्टम अचे पियो उन में खिवण गोड़ तमामु तेज़ हूंदी ऐं जिन इलाइक़नि में तेज़ खिवण गोड़ जा इम्कान आहिनि उन्हनि में कराची, ठट्टो, चोर जमाली, तरपारकर जा इलाइक़ा, बदीन ऐं हैदराबाद जा इलाइक़ा, टंडवाला यार, मतिलबु ॾखण सिंध में तमामु तेज़ ऐं ज़ोरदार खिवण ऐं काछे वारे इलाइक़े में बि तमामु तेज़ ऐं ज़ोरदार खिवण थियण जो इम्कान आहे। इन जे करे हमेशह असां ताक़ीद कंदा आहियूं त जॾहिं बरसाति शुरू थिए तव्हां खिवण खां बचण जे लाइ कंहिं न कंहिं पनाह गाह में हलिया वञो त जीअं खिवण जे नुक़सान खां बची सघो। ऐं हिन बरसाति जो मिक़दार जेको हूंदो उहो बलूचिस्तान में तमामु घणो हूंदो। मुमकिन आहे त तुर्बत जे इलाइक़नि में, तुर्बत जे वेझनि इलाइक़नि, ग्वादर ऐं ओरमाड़ा में काफ़ी घणी बरसाति पवे। बाक़ी इन खां अलावा बलूचिस्तान में कोयटा ऐं लोरालाई जे इलाइक़नि ताईं बरसाति तेज़ पवंदी। विच बलूचिस्तान में बि तेज़ बरसाति पवंदी, पर जेका बरसाति जो रुख हूंदो उहो सिधो घणो ज़ोरदार बरसाति वारो उहो केपी ताईं वेंदो। केपी के में ज़ोरदार बरसाति पइजी सघे थी ऐं पंजाब में बि बरसाति जो चांस तमामु घणो रहंदो, छाकाणि त इहो पूरो सिस्टम गुज़रे ई तां थो पियो पंजाब मां ऐं बलूचिस्तान मां गुज़रंदो पंजाब थो वञे पियो। सो बरसाति पूरे पाकिस्तान में थींदी। कश्मीर, गिलगित बल्तिस्तान में बि बरसाति थींदी। असल में गड़े जी ॻाल्हि आहे त गड़ो नुक़सानकार आहे तमामु घणो फसलनि जे लाइ। इन जे करे असां बरसाति जी अपडेट जल्दी ॾियूं पिया त सिंध जा जेके आबादगार ॿाहिरि आहिनि उहे हिन अलर्ट थी वञनि, बरसाति जा जेके चांस आहिनि उन्हनि खे ॾिसंदे पंहिंजो कणिक जो फ़सुलु संभाले वठनि ऐं एहतियात इन हिसाब सां कनि त जीअं को नुक़सानु न थिए, न फ़सुल जो नुक़सानु थिए, न अन जो नुक़सानु थिए, न बोह जो नुक़सानु थिए। त हर शइ जो क़दुरु करणु घुरिजे। असां सां असांजी अपडेट्स खे, असांजे चैनल खे, यूट्यूब चैनल खे सर्च करे अपडेट चेक करे सघो था ऐं उनखे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे पेज खे बि लाइक कंदा। वरी अपडेट में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।